फ्रेंड्स, नमस्ते, जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे जय शर्मा ऐं मां मुंबई जो रहंदड़ आहियां ऐं मुंहिंजो हीउ फस्ट वीडियो आहे हिन चैनल ते। त हीउ चैनल जेको आहे मां शुरू कयो आहे ताकी मां सिंधी कंटेंट्स जेके सिंधी प्लेस आहिनि, सिंधी कॉमेडी आहे, सिंधी सॉन्ग्स आहिनि, जेके बि सिंधी या सिंध सां रिलेटेड कंटेंट्स आहिनि हुन ते मां रिएक्ट कयां, छोकी हिन खां मुंहिंजी नॉलेज बि वधंदी ऐं तव्हांखे बि होपफुली पसंदि ईंदो ऐं मुंहिंजो रिएक्शन कीअं हिन ते। एंड बसि अॼु जेको आहे फस्ट रिएक्शन मां ॾियां थो असांजे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे वीडियो ते। त हुननि सिंधियुनि जे लाइ हिकु ॻाल्हि कई आहे ऐं हे जेको आहे वीडियो हुननि जॾहिं हू चीफ मिनिस्टर हुया गुजरात स्टेट जा, तॾहिं हुननि हे ठाही हुई वीडियो। एक्चुअली हो हिकु प्रोग्राम में विया सिंधी फंक्शन में, त हुते हिननि स्पीच ॾिनी हुई जेको जाम वायरल थियो सिंधी कम्यूनिटी में ऐं सभु जेके आहिनि सभु चवनि पिया की हुननि जी जेका स्पीच आहे जाम सुठी आहे। पोइ अॼु असां हुन ते रिएक्ट था कयूं ऐं पोइ अॻिते ॻाल्हायां थो मां। ओके, थैंक यू। मुझे बहुत बार लगता है कि मैं यहाँ अहमदाबाद में आधे से अधिक सिंधी परिवार होंगे जिसके घर में रोटी थी। मैं 35 साल तक उसी प्रकार से जीवन जीता था। अनेक परिवारों में मेरा जाना मीठी रोटी खाना ही मेरा, इसलिए मैं काफी निकटता से सब चीजों को देखा। लेकिन आज कभी सिंधी परिवार में जाता हूँ तो बच्चे नाश्ता और पिज्जा का आइसक्रीम चलते हैं तो मेरे पकवान कौन खिलाएगा? आप सोचिए, चला जा रहा है मेरे सिंधी परिवारों में से ये सब चीजें नष्ट हो गई। क्या ये हमारी जिम्मेवारी नहीं है कि हम इन विरासत को बचाएं? मैं कई बार मेरे मित्रों से कहता हूं कि भैया अहमदाबाद में अभी तो सिंधी फूड फेस्टिवल करो। ये नरेंद्र सारी दुनिया को खिलाता है लेकिन वो सिंधी खाना नहीं खिलाता। मैंने कहा मैं मुख्यमंत्री के नाते नहीं, अपनों के नाते आपके साथ नीचे बातें कर रहा हूं, क्योंकि मैं इतना मिलजुल करके आप लोगों के बीच में पला बढ़ा हूं, इसलिए मुझे पता है। आप युवा पीढ़ी को जाके कहिए, उसको पूछिए सिंधी का परंपरागत पहनाव क्या था, क्या पहनते थे। दुनिया बदली है, काफी वेस्टर्नाइजेशन आपके अंदर घुस गया है, मुझे क्षमा कर। सिंधी भाषा में बोलने वाले परिवार कम होते जा रहे हैं, माँ बेटा भी अंग्रेजी में बोल रहे हैं। मतलब दुनिया के अंदर अपनी मातृभाषा, अपना रहन सहन, अपना पहनाव, इसको जो संभालता है वो उसमें फिर से एक बार उछाल करने की ताकत है। और एक समाज के नाते आप इकट्ठे हुए हैं तो मेरी प्रार्थना होगी कि एक बार संकल्प करके जाएं। ओके फ्रेंड्स, सो ये वीडियो हुयो ऐं वीडियो में श्री नरेंद्र मोदी हुननि चयो कि जेके सिंधी आहिनि हू पंहिंजी जेका रूट्स आहिनि हो रूट्स जेके मतिलबु बेसिक शयूं आहिनि जेकर सिंधी
खाधा आहिनि, सिंधी कल्चर आहे, सिंधी ड्रेस आहे, उन्हनि खे हो बि ख़बर न आहे की असां छा पाईंदासीं, छोकी मूंखे बि वधीक ख़बर न आहे। बाक़ी अॼुकल्ह ॿुधो आहे कि सिंधी अजरक ऐं सिंधी टोपी मेनली जेके सिंध में हाणे रहनि था हो पाइनि था। बट जेके सिंध मां हिंद आया हुआ, जेके हिंदूस हुया, जेके मुंहिंजा ॾाढा परदादा हुया, त हो छा पाईंदा हुया, त अगरि तव्हांखे ख़बर आहे त प्लीज़ कमेंट कजो। ऐं सिंधी फूड त मोस्टली त सभु खाईंदा आहिनि, या कुझु फैमिलीज़ हूंदी जेके वेस्टर्नाइज़ थी वियूं आहिनि, जेके पास्ता पिज़्ज़ा इहे सभु खाइनि थियूं। बाक़ी उल्हासनगर, मुंबई, ऐं मुंबई में बेसिकली जेके वेस्टर्न ऐं साउथ मुंबई एरिया आहे उनजो त मूंखे ख़बर न आहे। बाक़ी जेके मुंबई जे आसपास में थाना, जीअं मां थाने में रहंदो आहियां, उल्हासनगर, हुते माण्हू अञा बि खाइनि था सिंधी खाधा, ऐं ॿी सिंधी कढ़ी कोकी, त ईअं शयूं खाइनि था। बाक़ी कुझु फैमिलीज़ हूंदी ऐं अलॻि अलॻि देश जे अलॻि अलॻि हिस्से में हूंदी जेके फॉलो नथी कनि कस्टम्स, जेके सिंधी फूड नथी खाइनि। ऐं जेके लैंग्वेज, मेन त लैंग्वेज आहे, त अॼुकल्ह जाम जेके न्यू जनरेशन ख़ासि करे त सिंधी में नथी ॻाल्हाइनि। हिन जो रीज़न मूंखे ईअं थो लॻे कि वधीक यूज़ नथी थिए सिंधी इन बिज़नेस, इन जॉब्स, सो मेनली इंग्लिश या त हिंदी थी हले। त हिन जे करे माण्हू घटि प्रिफर था कनि। बट एटलीस्ट घर में, ॿाहिरि भले तव्हां कहिड़ी बि भाषा में ॻाल्हायो, स्टेट जी या भाषा, जीअं मां महाराष्ट्र में थो रहां त मराठी आहे, त उहा तव्हां ॻाल्हाए था सघो। बट जेके अगरि तव्हां घर में आहियो त घर में आई थिंक पंहिंजनि सां पंहिंजी ज़बान में ॻाल्हाइणु सही हूंदो। त हो असां भुलिजी विया आहियूं कि ठीकु आहे, जेके ॿाहिरि असां ॻाल्हायूं था उहो ई असां घर में बि ॻाल्हायूं, मतिलबु हिंदी या इंग्लिश। त आई थिंक छोकी हिन मां न पोइ पंहिंजे कल्चर खां असां कट ऑफ था थी वञूं। त हिन जे करे मूंखे लॻे थो एटलीस्ट घर में या पंहिंजनि खां जेके सिंधी आहिनि उन्हनि सां त एटलीस्ट सिंधी में ॻाल्हाइणु खपे। ऐं त उन्हनि जी स्पीच जेका हिकदमि सही आहे, ऐं हू जेके चवनि था कि हिकदमि सही ॻाल्हि था चवनि। ऐं जो असां चऊं था कि सिंधियुनि खे स्टेट न आहे, सिंधियुनि खे मतिलबु सिंधी चैनल न आहे, बट असां अगरि पंहिंजे पाण खे, मतिलबु पंहिंजे पाण में एटलीस्ट ॻाल्हायूं त उहो बि जाम थींदो। ऐं असांजे कल्चर खे मेन ॼाणियूं, असां छा सिंध में किथां आया आहियूं, छा पाईंदा आहियूं, पाईंदासीं पहिरियों। हाणे त सभु वेस्टर्न कपिड़ा था पाइनि, कि लेडीज़ आहिनि जेके अञा ताईं इंडियन सिंधी जेके बि चइबो उहो पाइनि थियूं। कि त उहो ई अगरि तव्हां बि कमेंट करे कुझु ॿुधाइण था चाहो, तव्हांखे सुठो लॻो लाइक कयो, मूंखे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट कयो, ऐं ज़रूरु शेयर करियो ताकी सिंधियत वधे। ऐं जय झूलेलाल, थैंक यू।